नाज़रीन, मीरपुर ख़ास में संगावती तकरार तां मरी बिरादरी के ॿिनि धुरनि में झेड़ो थी पियो आहे, जंहिं दौरान कुहाड़ियूं लॻण सबबि पीरसन मारिजी वियो। तफ़सील ॿुधाए रहियो आहे हबीबुल्लाह लगारी। जी हबीबुल्लाह, तफ़सील ॿुधाइजो। जो थाणो आहे उते आहे ॻोठ आहे बुक्टी फार्म, उते जेको आहे मरी बिरादरी जे ॿिनि धुरनि में मुबीना संगावती तकरार तां झेड़ो थी पियो, जंहिंजे करे कुहाड़ियूं ऐं लठियूं लॻल करे 50 साला पीरसन सोराब मरी मुबीना क़तल थी वियो आहे। जॾहिं त वाक़े जी इतला ते दिलबर महर पुलिस पहुची लाश खे सिविल अस्पताल मीरपुर पहुचायो, जिते जेको आहे वारिसन में उनजो पुटु आहे मोहम्मद सोराब जो पुटु आहे कासम मरी, उन ॿुधायो आहे त असांजे माइट जंहिंमें संगावती तकरार हलंदड़ हो, जंहिंखां पोइ अॼु जेको आहे आचर मरी, हाशिम मरी, अहमद मरी ऐं ॿियनि पारां असांजे वालिद खे क़तल करण बाद लाश खे सेम नाले जे भरिसां उछलायो आहे। जॾहिं त इहो तव्हांखे ॿुधाईंदो हलां त जेको पोस्टमार्टम कंदड़ डॉक्टर आहे उन जो चवणु आहे त जेको पोस्टमार्टम दौरान लाश ते के बि तशदुद जा निशान न आहिनि मिलिया। जॾहिं डॉक्टर मूजिबि इहो बि थी सघे थो त डॉक्टर जो इहो बि चवणो त उन शुरूआती तस्दीक में चयो आहे त जेको आहे हिन ईसन के दिल जो दौरो सबबु पहुची वियो आहे। ॿिए तरफ़ जेको आहे वारसनि जो पुलिस मथां दबाव हो त वाक़े जो केस दाख़िल कयो वञे। पुलिस मूजिबि हाणे जेके वारिस जेकॾहिं थाणे ते ईंदा त असां वाक़े जो केस दाख़िल कंदासीं। हबीबुल्लाह, जी मेहरबानी।